अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सलमान ईसानी ऑफिशियल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जे बबर शेर फ़नकार जलाल चांडियो मरहूम जे बारे में। दोस्तों, मरहूम जलाल चांडियो हिकु अवामी फ़नकार हुयो। हुनखे मज़दूर, ड्राइवर ऐं हारी तबिको तमामु घणो पसंदि कंदो आहे, जॾहिं त नौजवाननि में पिणु तमामु घणो मक़बूल आहे। तव्हां अक्सर ट्रकियुनि ऐं गाॾियुनि जे पोयां संदसि मशहूरु पोर्ट्रेट ॾिठा हूंदा, जंहिंमें ॻाढ़ी टोपी पातल ऐं सोने जी चेन नज़र ईंदी आहे। दोस्तों, मरहूम जलाल चांडियो जो जनमु नौशहरो फ़ेरोज़ ज़िले जे फुल शहर में थियो। दोस्तों, जलाल चांडियो जे वालिद मोहतरम जो नालो हाजी फैज़ मोहम्मद चांडियो हुयो, जेको माल मवेशीअ जो वॾो मशहूरु वापारी हुयो। दोस्तों, 10 अगस्त 1944 ईस्वीअ ते नौशहरो फ़ेरोज़ ज़िले जे नंढड़े ॻोठ फुल में जनमु वठंदड़ मरहूम जलाल चांडियो खे जॾहिं पंहिंजे वालिद स्कूल में विहारियो त हुनजो पढ़ाईअ में बिल्कुलु बि मन न लॻो। जंहिंखां पोइ नवां जतोईअ में हिकु दर्जीअ वटि खेसि दर्ज को कमु सेखारण लाइ विहारियो वियो, पर हू परावा कपिड़ा ठाहिण बदिरां बिगाड़े छॾींदो हो ऐं हुनजो ध्यानु ऐं शौक़ु बिल्कुलु बि उन्हनि कमनि में न लॻंदो हुयो। खेसि मौसीक़ी ऐं ॻाइण सां बेहदि चाह हूंदो हुयो। जंहिं बाद हुन वापसि अची पंहिंजे घर ऐं ॻोठ में पंहिंजा माल मवेशी चारणु शुरू कया, पर तंहिं दौरान बि हू काठियूं पथर ऐं मुख़्तलिफ़ शयूं खणी वॼाईंदो रहंदो ऐं गुनगुनाईंदो रहंदो हुयो। जंहिं बाद संदसि अहिड़ो शौक़ु ॾिसी संदसि माइटनि बि खेसि घोटिकी ज़िले जे हिकु शहर जे हिकु उस्ताद अलीगुल महर वटि बाक़ाइदा कलाम जी सिख्या लाइ मोकिलियो। दोस्तों, हुन राग जी शुरूआती सिख्या साईंदास चांडियो ऐं फ़क़ीर एहसान अलीअ खां पिणु वरिती। जंहिं बाद खेसि बाक़ाइदा सिख्या जे लाइ फ़क़ीर अलीगुल महर वटि दाख़िलु कयो वियो, जेको यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो ऐं राग वग़ैरह जो तमामु घणो माहिर हुयो। दोस्तों, अहिड़ी सूरत हाल बाद मरहूम जलाल चांडियो पंहिंजे उस्ताद सां गॾिजी मुख़्तलिफ़ मेलनि दरगाहुनि जे अङण ते ड्यूटी ॾींदो हो, यकतारो चपड़ो वॼाईंदो हो ऐं ॻाईंदो हो। संदसि आवाज़ में अहिड़ी त कशिश हुई ऐं एॾो त दमदार आवाज़ हुयो जो खेसि लाउड स्पीकर जी ज़रूरत न पवंदी हुई। अहिड़े तरीक़े हू ॾींहां ॾींहुं मशहूरु थी वियो ऐं हर अखि जो तारो बणिजी वियो। हू तमामु बहितरीनु तबियत जो मालिक हुजण सां गॾु हिकु सादा तबियत जो माण्हू हुयो ऐं मिलियल ॼाण मूजिबि हू ग़रीब गुरबनि जी तमामु घणी मदद कंदो हुयो। दोस्तों, 1970 धारे जॾहिं गैर सिंधी फ़नकारनि जो ओज हुयो ऐं उरूज हुयो, त हुन पारस म्यूज़िक कंपनीअ तरफ़ां वॾी हिमत करे पंहिंजे कलामनि जी हिकु ऑडियो कैसेट रिलीज़ कराई। कंहिं एल्बम में हिकु कलाम हलो न एॾी लोड करे तमामु घणो मक़बूल थियो। जॾहिं हुन हिकु ॻोठाणे माण्हूअ यकतारो ऐं चपड़ी संभाले ॻाइणु शुरू कयो त सभिनी गैर सिंधी ऐं ॿियनि फ़नकारनि जूं वायूं बताल करे छॾियूं ऐं सॼी सिंध ऐं पाकिस्तान में यकतारे चपड़ीअ जी गूंजण लॻी। दोस्तों, जंहिं बाद ऑडियो वीडियो कैसेट कंपनियुनि जा मालिक संदसि अॻियां पोयां पिया घुमंदा हुया ऐं संदसि सभई ऑडियो कैसेटूं जारी थियूं ऐं रेडियो ऐं टीवी ते हर वक़्तु जलाल चांडियो जे आवाज़ जी गूंज ॿुधण कान मिलंदी हुई। अहिड़ीअ रीति ही फ़नकार तरक़ीअ जूं मंज़िलूं तमामु तेज़ीअ सां तइ कंदो वियो। संदसि ज़िंदगीअ ते हिकु फ़िल्म जलाल चांडियो पिणु ठही, जेका पिणु तमामु घणो मशहूरु थी ऐं सिंधी फिल्मुनि ऐं आम फिल्मुनि जे लाइ नवां बिज़नेस जा दरवाज़ा खोले छॾिया। दोस्तों, 10 जनवरी 2001 ते मरहूम जलाल चांडियो खे किडनीअ जी तकलीफ़ सबबु SIUT हैदराबाद, जंहिंखां पोइ कराची नियो वियो। तंहिं बाद ही बेहदि मक़बूल फ़नकार किडनीअ जी तकलीफ़ सबबु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। दोस्तों, संदसि आख़िरी आरामगाह नौशहरो फ़ेरोज़ शहर में मौजूदु आहे। दोस्तों, आख़िर में धणीअ दर दुआ आहे त अल्लाह पाक असांजे हर दिल अज़ीज़ फ़नकार मरहूम जलाल चांडियो खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता करे ऐं संदसि दर्जात बुलंद अता फ़रमाए। आमीन। तो इन सां गॾु ॾींदा मूंखे इजाज़त। मुंहिंजो चैनल सलमान ईसानी ऑफिशियल सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं शेयर कंदा। महिरबानी।